जामशोर में सिंध यूनिवर्सिटी के वीसी समेत 67 ॼणनि मथां करप्शन जो केस दाख़िल, हिकु ॼणो गिरफ़्तार। जामशोर में एंटी करप्शन जामशोर पारां सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर फतेह मोहम्मद बरफ़त समेत 67 ॼणनि मथां यूनिवर्सिटी जे फंडनि में वॾे पैमाने ते करप्शन, गैरकानूनी भर्तियुनि, अख़्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल जो केस दाख़िल कयो वियो आहे। एंटी करप्शन टीम जे सर्किल ऑफिसर साजिद अहमद भुट्टो जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त केस यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर फतेह मोहम्मद बरफ़त, डायरेक्टर रफ़ीक बिरोई, डॉक्टर सरफराज सोलंकी, अॻूणे मैनेजर फ़हीम मुग़ल, प्रोजेक्ट डायरेक्टर मसूद जमाली, इंजीनियर फतेह मोहम्मद मेमण, प्रोफेसर मोहम्मद सलीम चांडियो, ज़मीर दीन सुमरो, ट्रांसपोर्ट इंचार्ज सजाद हुसैन शाह, डॉक्टर अख्तर हुसैन मुग़ल, मोहम्मद हफीज़ अबड़ो, सरदार शाह मिर्ज़ा गुल, मोहम्मद नसीम अब्दुल्ला मेमण, शहनाज बलोच, नूरुल्लाह मलिक, उस्मान मगी, नसीम आराई, ठेकेदार नदीम आराई समेत 67 ॼणनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। केस दाख़िल थियण बाद एंटी करप्शन जी टीम पारां यूनिवर्सिटी जे मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट में छापा हणी हिकु ॼणे असिस्टेंट प्रोफेसर असगर हकड़ो खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अज़ीम बारेजो, कावश, डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, जामशोरो।